कुछ दोस्त इसराइल ऐं फ़लस्तीन जे तकरार खे जज़्बात में अची मुसलमाननि जो क़त्लेआम सम्झनि था, पर हक़ीक़त कुझु मुख़्तलिफ़ आहे। हिन तकरार खे तारीख़ जी रोशनी में ॾिसण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। अचो त उन तारीख़ खे सम्झूं। 587 क़ब्ले मसीह में बाबली फ़ौज जे लश्कर यहूदियुनि जी सल्तनत ते कब्ज़ो कयो ऐं हेकल सुलेमानी खे टोड़ियो वियो। उतां यहूदियुनि खे जलावतन कयो वियो ऐं 100 साल गुज़रण खां पोइ इसराइली वरी वापसि आया ऐं पंहिंजी इबादतगाह हेकल सुलेमानी वापसि तामीर कयाऊं। 333 क़ब्ले मसीह में वरी सिकंदर आज़म हमिलो करे इसराइल ते कब्ज़ो कयो ऐं उनखे यूनान में शामिल करे छॾियो। उन खां पोइ 70 ईस्वी में यहूदियुनि वरी बग़ावत कई, जंहिंखे शहनशाह टाइटस ख़त्मु कंदे यहूदियुनि जी इबादतगाह हेकल सुलेमानी खे हिकु दफ़ो वरी ड्राहे मिसमार कयो ऐं यहूदियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे वतन मां दरबदर थियणो पियो। अॻियां हली रूम जे बादशाह हैदरियान 138 ईस्वी में यहूदियुनि खे पहिरीं त बैतुल मुक़दस में अचण जी इजाज़त ॾिनी वई, पर बग़ावत करण सबबि बैतुल मुक़दस शहर खे मुकमिल तौरु तबाह करे यहूदियुनि खे ग़ुलामनि वांगुरु विकिणी शहर बदर करे यहूदियुनि जे वापसि बैतुल मुक़दस में अचण ते मुकमिल पाबंदी लॻाई वई। ऐं पोइ ईअं ई यहूदी पंहिंजो तारीख़ी वतन ऐं इबादतगाह हेकल सुलेमानी विञाए वेठा ऐं 1800 सालनि ताईं दुनिया अंदरि दरबदर थींदा रहिया। हिटलर जी होलोकास्ट जा बि शिकार थिया ऐं नेठि ॿी आलमी जंग ख़त्मु थियण खां पोइ बर्तानिया जी मदद सां 1948 में पंहिंजो वतन इसराइल वापसि वठी विया ऐं अॼु हिकु मज़बूत न्यूक्लियर ताक़त आहिनि ऐं पंहिंजे वतन इसराइल ते कब्ज़ो रखनि था। हिन वक़्तु इसराइल अक़वाम मुतहदा जो तस्लीम कयल हिकु जमहूरी मुल्क आहे। टेक्नोलॉजी जे एतबार सां इंतिहाई ताक़तवर ऐं जदीद जंगी टेक्नोलॉजी ऐं हथियार रखे थो ऐं ॿुधायो इहो पियो वञे त इसराइली टियों दफ़ो पंहिंजी इबादतगाह हेकल सुलेमानी जोड़णु चाहिनि था ऐं एतिरा ताक़तवर आहिनि जो इबादतगाह जोड़े बि सघनि था। हिन वक़्तु इसराइल जी आबादी तक़रीबन 90 लख जे लॻभॻि आहे, जंहिंमें 20 लख खनि अरब फ़लस्तीनी आहिनि। बाक़ी यहूदी आहिनि जिन जो तालुक़ु फ्रांस, अमेरिका, कैनेडा ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां आहे।